नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में अवां सभिनीनि जी दिली आजां। घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां सां गॾु अॼु साईं मनीष देवनानी साहिबु आहिनि। मनीष देवनानी साहिबु अजमेर जा रहंदड़ आहिनि, पर हाणे इंदौर में रहनि था पिया। ऐं इंदौर में रहण सां गॾु गॾु हिननि जी सिंधी भाषा ऐं साहित्य सां वॾी चाहत आहे। गुज़िरियल 3 टर्म्स खां वठी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जा मेंबर आहिनि। मनीष जी, तव्हांजी जय झूलेलाल। मां इहा बि ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुसि त मनीष MA सिंधीअ में करे चुको आहे ऐं PhD परस्यू करे थो पियो कृष्ण खटवाणीअ जे साहित्य अजमेर जी भगवंत यूनिवर्सिटीअ मां। ऐं सिंधीअ सां चाहत जेका आहे हिन उमिरि में, इहा उमिरि जेका आहे वैसे त पढ़ाईअ जी 25-27 ताईं हूंदी आहे, पर मनीष उहा उमिरि पार करे उन खां पोइ बि जेको आहे उन में सिंधी साहित्य में चाहत खे वधाईंदा था वञनि पिया। माना केॾी चवंदा न कुल में ख़ुशबू हूंदी आहे त भली उहो सुकी वञे हली, पर उहो पाण सां गॾु रखिबो आहे त उहा जेका थोरी घणी ख़ुशबू आहे उहा यादि त रहंदी गुल खे ताज़ो रखण लाइ करे रहिया आहिनि। मनीष जी, असांजे सिंधु चैनल जे बारे में तव्हांजा राया, तव्हां छा इन चैनल खे ॾिसंदा आहियो? जीअं मौक़ो मिलंदो आहे त इन चैनल खे ॾिसंदो आहियां ऐं तव्हांखे साधुवाद आहे जो तव्हां हिन चैनल खे अॻिते वधाईंदा था हलो। और अॼु जे युवाउनि जे लाइ जेको हिन में शिक्षा जो मैसेज आहे सिंधी शिक्षा जे मथां, इहो तमामु बहितरीनु आहे और इन सां घणेई माण्हू घर वेठे वेठे बि सिखी था सघनि। अॼु जी तारीख़ में मां ॾिठो आहे युवा ॾाढो गफ़लत में थो रहे, किथां जी छा एजुकेशन, कीअं किथां छा मिलंदो, कीअं मां गॾु कयां। अगरि जीअं मूंखे बि घणेई ॼणा हींअर स्टूडेंट्स फ़ोन करनि था कि MA जो मूंखे ही पार्ट नथो मिले, मूंखे ही चैप्टर नथो मिले, त असां वटि जेको अवेलेबल आहे उनखे ॾियूं था त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी मिले। त उन प्रकार तव्हांजो ही चैनल उन्हनि जे लाइ ॾाढो वॾो मददगार कमु करे रहियो आहे सिंधु शिक्षा जे लाइ। और जेका हाणे फ्यूचर आहे ॿारनि खे अगरि जानकारी मिले थी, जीअं असां जंहिं टाइम में सिंधी पढ़ियासीं स्कूलनि में, त उन टाइम सम्झ में न आयो कि छो था पढ़ूं, ठीकु आहे पढ़ियासीं, अॻिते हुनजो छा फ्यूचर आहे ख़बर न हुई। भविष्य में जीअं जीअं असां अॻिते वधंदा हलियासीं त असां ॾिठोसीं सिंधी शिक्षा में रोज़गार बि आहे, सुठी नौकरियूं आहिनि और इहो फ्यूचर ॾाढो ब्राइट आहे। त इहा जानकारी अॼु टेक्नोलॉजी जे माध्यम सां सभिनीनि खे मिले थी। जी बिल्कुलु, थैंक यू। हिन चैनल खे अञा कीअं वधीक ठीकु करे सघिजे, कुझु सुझाव ॿुधाईंदा तव्हां? हिन जा प्रयास विभिन्न क्षेत्रनि में जेके इंस्टीट्यूट आहिनि जेके आहिनि उन्हनि ताईं इहा जानकारी पहुचे। घणेई कुंड में अहिड़ा इंस्टीट्यूट आहिनि जेके सिंधी शिक्षा लाइ कमु करे रहिया आहिनि, लेकिन उन्हनि खे इहे चैनल जी जानकारी न आहे। त असांजो इहो प्रयास हुजे कि ओसि ताईं इहा ॼाण पहुचे कि असां हीअ सिंधु शिक्षा जो चैनल हलाए रहिया आहियूं और ॿारनि खे इन्हनि जी तरफ़ जोड़ियो वञे। त जीअं जीअं समय बीतंदो माण्हू जुड़ंदा वेंदा, उन प्रकार उन्हनि खे शिक्षा जी जानकारी मिलंदी और हीअ घर वेठे शिक्षा ॾेई थी वञे। इहो तमामु सरल आहे। असीं साल भर में जेको हलिया आहियूं, मां सम्झां थो कि चङो असां फ़ासिलो जेको आहे पार कयो आहे ऐं घणनि माण्हुनि ताईं असां पहुची चुका आहियूं। घणनि ग्रुप्स में ही मैसेज वञे थो पियो ऐं माण्हू जुड़ी रहिया आहिनि धीरे धीरे, जेके बि सिंधीअ जा चाहत आहिनि। मनीष जी, तव्हां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे मेंबर हूंदे इंदौर जे अहिल्या देवी जेको विश्वविद्यालय आहे उन में हिकु पीठ जी जेका आहे स्थापना कराई आहे, त उन सिंधु शोध पीठ में छा कमु हली रहियो आहे, केतिरा ॿार उते फ़ाइदो वठी रहिया आहिनि, इन जे बारे में कुझु ॼाण? अॼु राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हिकु राष्ट्रीय ऑर्गेनाइजेशन आहे। सॼे देश में इनखे पहुचणु, ओसि ताईं माण्हू पहुचनि या ही संस्था ओसि ताईं पहुचे, छो त सॼे देश में हिकु ई इदारो आहे जेको सिंधी भाषा जे लाइ कमु करे रहियो आहे, वाधारे लाइ कमु करे रहियो आहे। त इन में इहो असां प्रयास कयोसीं कि हर स्टेट में हिकु राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो अंग हुजे। त उन में इहो असां शुरू कयोसीं कि शोध पीठनि जी स्थापना कई वञे, छो त इहो डिपार्टमेंट जेको आहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, इहो हायर एजुकेशन जे अंतर्गत ईंदो आहे। त हायर एजुकेशन जे अंतर्गत ईंदो आहे त इनखे असां यूनिवर्सिटियुनि सां जोड़ियोसीं। यूनिवर्सिटियुनि में सिंधु शोध पीठ जी स्थापना कई वई। उन जे माध्यम सां सिंधी भाषा जो विकास थिए। जीअं असांजी यूनिवर्सिटी आहे देवी अहिल्या विश्वविद्यालय, इन में ईअं रहियो कि पहिरीं इन यूनिवर्सिटी में सिंधियुनि जो अहिड़ो कोई रुझान न हूंदो आहे। त असां छा कयोसीं, शुरू में हिते 25-30 कार्यक्रम कयासीं। महापुरुषनि साहित्यकारनि जी जीवनी, शिक्षा जे योगदान जे मथां सेमिनार, ईअं धीरे धीरे कयोसीं त माण्हू उते जुड़ंदा विया धीरे धीरे। अॼु जी तारीख़ में जीअं असां 3-4 टर्म में सिंधी सर्टिफिकेट कोर्स, सिंधी डिप्लोमा कोर्स, एडवांस डिप्लोमा जी तरफ़ वधिया आहियूं। MA सिंधी असां हींअर 3 ॾींहं पहिरियों बि असांजी मीटिंग थी, उनमें रजिस्ट्रार सां जेको ॻाल्हाइणु थियो त उहो बि हाणे जस्ट शुरू थियण वारो आहे। त प्रयास इहो आहे कि असां माण्हुनि खे जोड़े वठूं।
जोड़े वठूं और जीअं हाणे असां हिकिड़ो सेमिनार कयोसीं राष्ट्रीय शिक्षा नीति, जी हिन में असां माण्हुनि खे घुरायोसीं। पहिरीं त राष्ट्रीय शिक्षा नीति जेका आई आहे उहा आहे छा, उनजी जानकारी ॾिनोसीं, उनजो सिलेबस कीअं आहे, कीअं उनखे किन अंगनि में उनखे ठाहियो वियो आहे, उहा जानकारी ॾिनीसीं। उनखां पोइ जेके उते राष्ट्रीय शिक्षा नीति ॿुधाइण आया, असां उन्हनि माण्हुनि सां सवाल जवाब करायासीं, जेके उनखे ॿुधण आया हुआ, उन्हनि जा जेके मन में सवाल हुआ उन्हनि सां रूबरू करायोसीं। त ॾाढा सारा जेका असांजी जिज्ञासा आहे उहा उते पूरी थी थिए। और मध्य प्रदेश में हिकिड़ो अंग आहे जेको सिंधी भाषा जी कंहिंखे बि काई जानकारी खपे या कोई एडमिशन खपे या शिक्षा जे माध्यम सां उहो जोड़ण थो चाहे भाषा सां, त इहो हिकिड़ो ज़रियो आहे उते उन ताईं पहुचण जो, और शिक्षा ओस ताईं पहुचे थी। माना चङा ॿार मध्य प्रदेश जा देवी अहिल्या विश्वविद्यालय सां जुड़ियल 300 कॉलेज आहिनि। त असांजो जेको हिकिड़ो पत्र शोधपीठ जो वेंदो आहे इहो 300 कॉलेजनि में वेंदो आहे। अगरि असां इहो प्रयास हाणे वधाईंदासीं धीरे धीरे, अगरि उतां असां 5 सिंधी स्टूडेंट्स बि खयासीं त पंहिंजे पाण में हिकिड़ी वॾी संख्या असांखे मिले थी। मां उहो ई चवण वारो हुउसि की विश्वविद्यालय वॾी हिकु इदारो थींदो आहे, उन सां गॾु घणेई कॉलेजिस तव्हां ॿुधायो था 300 कॉलेज आहिनि। 300 मां जेकॾहिं एवरेज असीं मञूं कि हर हिकु विश्वविद्यालय में 500 ॿार हूंदा त उनजो तादादु जेको आहे 1.5-2 लख ताईं वञी पहुचे थो। ऐं उन मां हिकु 5 ॿार बि खयासीं त अहिल्या विश्वविद्यालय में MA जा ॿार, सिंधीअ खे चाहण वारा ॿार, उहे उते वधी सघनि था पिया। मनीष जी, तव्हां टियों दफ़ो हींअर मेंबर थापिया विया आहियो राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में, त परिषद में तव्हांजो कहिड़ो योगदान रहियो आहे, या परिषद जूं हींअर भविष्य जूं जेके योजनाऊं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? जेको असांजो, मां जीअं पहिरें टर्म में वियुमि त उते त पहिरें टर्म में जीअं असां प्रयास कयोसीं त असां सभ खां पहिरीं इंदौर जी सिंधु शोधपीठ स्थापित कईसीं, उनखां पहिरीं अजमेर में शोधपीठ स्थापित थी। त लगातार असांजा इहे प्रयास रहिया। और पहिरीं जेके कार्यक्रम जेके हिन खां पार्ट खां पहिरीं थींदा हुआ त उहा संख्या, जीअं मां मध्य प्रदेश जी ॻाल्हि कयां त मध्य प्रदेश में मूंखे जे एतिरो ध्यानु नथो अचे, मां बि समाज में संस्थाउनि में कमु कयो, त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी ईअं पूरी जानकारी हुजे, उनजी स्कीमनि जी जानकारी हुजे, असांखे अहिड़ो कुझु एतिरो रहियो न। लेकिन असां इहो प्रयास कयोसीं कि हर माण्हू खे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद छा करे रही आहे और इन जी छा योजनाऊं आहिनि, जेके इन जी 5 योजनाऊं इन जी कीअं माण्हुनि ताईं पहुचे। जीअं पहिरियों ई कार्यक्रम मां 1800 माण्हुनि जो कयो हुयो उते, त मध्य प्रदेश में वॾो आयोजन रहियो। और जेका शोधपीठ हुई उन सां जुड़ी करे उहो आयोजन थियो, त पंहिंजे पाण में हर नौजवान युवा ताईं जेका असांजी पहुचण जी अभिलाषा हुई ओस ताईं असां पहुतासीं। साहित्यकारनि ताईं पहुचण जी, अॼु असां नया साहित्यकार त जनम वठनि था, नथा वठनि, या जानकारी नथी मिले, त असां इहो प्रयास कयोसीं कि जेके बि युवा साहित्यकार उन सां जुड़ण था चाहिनि उहे जुड़नि, और वधीक में वधीक साहित्य संरचना, कलाकार और शिक्षाविद असांखे मिली सघनि, इहो असां प्रयास कयोसीं। ये कोशिशूं जारी आहिनि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जूं। पर इहो असां जेको ही चैनल शुरू कयोसीं उन में स्टार्टिंग असांजो फोकस हो कि जेके ॿार UPSC सिविल सर्विसिस में अपीयर थियनि था ऐं सिंधी सब्जेक्ट खणनि था, उन्हनि खे असीं जेको आहे सिंधी जो जेको मवादु आहे उहो पहुचायूं। ऐं उन में असीं मां सम्झां थो असांजो 70% कोर्स जेको आहे अॼु ताईं पूरो थियो आहे। डिजिटल अचे थो, डिजिटल अची वियो आहे हली। नसुर पूरो थियो आहे, हली नज़्म शुरू आहे। नज़्म जो बि हाणे असां शुरू कयूं था पिया, उहो बि क़रीबन 5% क़रीब शुरू थी वियो आहे, बाक़ी उहो 25-30% ऐं फर्स्ट पेपर जो जेको हिस्ट्री आहे उहा बि कुझु ॾींहंनि में असीं पहुचाईंदासीं ऐं ईंदड़ ॾींहंनि में MA जे उन्हनि ताईं पहुचाईंदासीं। त हींअर जेके असांजा ॿार सिविल सर्विस में सिंधी सब्जेक्ट खणी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांजो छा मैसेज? जीअं अॼु ॿार एजुकेशन में काफ़ी अॻिते अची विया आहिनि। अॼु जी जेका युवा टही आहे, युवा पीढ़ी जेका आहे उहा एजुकेशन में काफ़ी अॻिते अची वई आहे। अॼु जेको डिजिटल युग आहे उन जे माध्यम सां, इंटरनेट जे माध्यम सां उनखे हर शइ जी जानकारी मिले थी। जेके कोर्स उनखे ख़बर बि न आहे, जेके उन सोचा बि न आहे, अॼु उहे बि इंटरनेट जे माध्यम सां उनजी सॼी जानकारी में अचे थी। त इन में अगरि असां सिंधी खे अॻिते न वधायोसीं त असां पोइतां रहिजी वेंदासीं। त असांजो इहो प्रयास जेको तव्हांजो चैनल रहियो आहे हुन लाइ तव्हांखे साधुवाद आहे और तव्हांखे ख़ूब सारी शुभकामनाऊं आहिनि। तव्हां हीउ ॾाढो सुठो प्रयास करे रहिया आहियो। युवा पीढ़ी खे हुन सां जोड़ींदा था वञो ताकी उनखे सरलता सां UPSC में, जीअं असां पहिरीं हिकिड़ो 5 ॾींहंनि जो 1 ॾींहं जो कैप्सूल कोर्स ॾींदा हुआसीं, IAS IPS जो छा थींदो आहे, इन जो छा सिलेबस थींदो आहे, इन जी कहिड़ी डिग्निटीज़ थींदियूं आहिनि, इहे सॼी जानकारी। लेकिन तव्हां जेको साहित्य और जेको उनजो पूरो सिलेबस आहे, कंटेंट पूरो आहे, उहा तव्हां जानकारी था ॾियो। इहो पंहिंजे पाण में हिकिड़ो वॾो कमु आहे और इन कम खे लगातार जीअं वधाईंदा वेंदासीं उहा असांजी युवाउनि जी संख्या बि वेंदी। अॼु मिसगाइड, अॼु जो युवा मिसगाइड नथो थिए कि मां छा कंदुमि, पोइ कीअं पढ़ंदुमि, पोइ छा थींदो, त चैनल जे माध्यम सां उनखे इहा जानकारी मिले थी।
वॾी ॻाल्हि त सॼा किताब जेके आहिनि अवेलेबल आहिनि कि जॾहिं मनीष जी लास्ट टर्म में हुआ त मां बि उते मेंबर हुउसि एंड पब्लिकेशन जेका ग्रांट कमेटी आहे उन में चेयरमैन बि हुउसि त जेके MDS यूनिवर्सिटी जा कोर्स में किताब आहिनि 11 उहे देवनागरी में लिपियांतरित करायासीं ऐं बॉम्बे जा जेके आहिनि बॉम्बे यूनिवर्सिटी में जेके हलनि था पिया किताब उहे बि नवा किताब देवनागरी में लिपियांतरित थी चुका आहिनि उन्हनि खे छपणु बाक़ी आहे उहो बि हाणे टर्म अची वियो हाली त उहो हाणे जेको आहे छपिजी करे अची वेंदा हाली त ईअं ई माना राष्ट्र सिंधी भाषा विकास परिषद जे पारां ई क़रीब 40 किताब कोर्स जा रुगो कोर्स जा बाक़ी त अलॻि बाक़ी ही 40 किताब जेको आहे कोर्स जा ॿारनि खे मिली सघनि था उतां बि खणी सघनि था वेबसाइट तां बि जेको आहे उहो ॾिसी सघनि था पिया हलंदे हलंदे हिकिड़ो रुगो इहो सुवालु पुछणु चाहींदुसि त हाणे परिषद जी जेका योजना आहे कुझु उन जे बारे में ऐं तव्हांजो नई कमेटी हाणे आई आहे त नई कमेटी छा करे रही आहे मां ॻाल्हि वापसि पूरियां पहिरियों खां शुरू थो कयां जीअं असां पहिरियों दफ़ो आयोसीं त उन टाइम जेको पुरस्कारनि जी राशि हुई जेके 10 पुरस्कार ॾिना वेंदा हुआ उन्हनि जी राशि असां 1 लख रुपयो कराईसीं जेका लाइफ टाइम अचीवमेंट £1 लख जो उनखे 5 लख करायोसीं त हाणे असांजी इहा बि योजना आहे कि हिकु त साहित्यकारनि जा जेके पुरस्कार आहिनि उहे इन्हनि जी संख्या बि वधाई वञे और युवा पुरस्कारनि खे बि अञा वधायो वञे ताकी युवाउनि खे धीरे धीरे साहित्य सां जोड़ियो वञे ॿियो जर्नलिज़म जा जेके कोर्स आहिनि असां हाणे उन्हनि खे बि शुरू करणु चाहियूं था सिंधी जर्नलिज़म त इहो बि असांजो प्रयास आहे कि हिन क्षेत्र में बि युवाउनि जी रुचि वधे और सिंधी जर्नलिज़म करण खां पोइ जेके सिंधी अख़बारूं आहिनि उन्हनि खे अॼु असां कंहिं टाइपिस्ट खे ॻोल्हणु वञूं सिंधी जो त सरलता सां न मिलंदो आहे त अगरि असां इहे कोर्स शुरू कंदासीं उन प्रकार सां अहिड़ा ॿिया बि कोर्स आहिनि उन्हनि खे बि शुरू कंदासीं त धीरे धीरे युवा जुड़ंदो केॾीमहिल बि कंहिं युवा खे इहो महसूसु न थियणु खपे कि यार असां सिंधी में किथे कमज़ोर आहियूं सिंधी कोर्स में सिंधी शिक्षा में किथे न किथे कमज़ोर आहियूं त असां उनजी भरपाई लगातार कंदा रहंदासीं और संस्थाउनि खे वधाईंदासीं संस्थाउनि जे कार्यक्रम खे वधाईंदासीं जीअं हींअर हिन टाइम पहिरीं 4 करोड़ 35 लख जे आसे पासे बजट हुयो और मां ॿुधाईंदे मूंखे बि फ़ख्रु थो थिए कि हिन टाइम 10 करोड़ जे आसे पासे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो फंड आहे असां भविष्य में इन खे 25 करोड़ ताईं खणी वञण जे मूड में आहियूं और असांजो प्रयास आहे कि हर क्षेत्र में समाज जे आख़िरी व्यक्ति ताईं इन जो जेका योजना जो आहे फल उन ताईं पहुचणु खपे त चइजे त सिंधी भाषा जो जेको भविष्य आहे उन जे लाइ ॿारनि खे का शंका न हुअणु घुरिजे माना भाषा जो जेको भविष्य आहे उहो उज्ज्वल आहे ऐं उज्ज्वल आहे ऐं भाषा जी तरफ़ जेकॾहिं वधंदा त हुननि खे घणेई कुझु इहो तव्हां चवणु था चाहियो पिया हिकु ॻाल्हि आख़िरी में अञा जोड़ियां थो अॼु कोई ॿार MBA करे थो तव्हां MBA जी सीटूं ॾिसी वठो और MBA करण वारे ॿारनि खे ॾिसी वठो त अॼु जी तारीख़ में अगरि कोई ॿार सिंधी करे थो त सिंधी में जेके जॉब्स निकिरनि थियूं मां ॾिठो आहे घणेई दफ़ा कि अगरि किथे 50 जॉब्स निकिरनि थियूं त उनजा एप्लीकेशन ई सिंधी जा 25 खां 25 जे आसे पासे ईंदा त तव्हां परसेंटेज ॾिसो जॉब मिलण जे केतिरा वधीक चांसिस आहिनि सिर्फ़ु करिणो छा आहे असांजे एजुकेशन में अॻिते वधिणो आहे सिंधी एजुकेशन में जेको अॻिते वधंदो झूलेलाल भॻवान जी पूरी मुराद उनजी कंदो महिरबानी असां सां गॾु जुड़िया पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा